أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأغوال مقتحم 14 शाबान मुअज़्ज़म की रात 1443 हिजरी 17 मार्च सन 2022 जुम्मतुल मुबारक की रात मदरसा मज़हरुल हुदा वगन शहर मदरसे जे ॿाहिरां मेन रोड ते बाज़ार जो वारे रोड ते हजरत मौलाना सईद गुल मोहम्मद इनकलाबी साहब सेक्रेटरी जनरल जमीयत उलमा इस्लाम जिला कंबर शहदाद कोट अजो को प्रोग्राम तहफ़ुज़ दीनी मदारिस व मसाजिद व दिस्तार फजीलत जो उन्वान से प्रोग्राम रखियो वियो आहे अनकरीब कायदीन ईंदा कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब अनकरीब जलवे अफरोज थियण वारा आहिनि मां शहर जो आहियां समझो मुख्तसर टाइम में पंहिंजे मारूज़ात के पूरो कंदुसि तबियत भी सही न आहे दोस्तों अज साईं जे मदरसे मां कुरान जे हाफ़िज़नि जी दिस्तार बंदी थींदी कायदीन उन्हनि जे मतलनि ते रूमाल या पटका बधंदा
ये रूमाल जा कपड़े जा टुकड़ा न समझो, बल्कि ये जन्नत जा ताज होगा। अजो आलिम सगोरा इन जे मतड़न ते पटका बदंदा, क़यामत वारे ॾियारे अल्लाह कुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा के एड़ो ताज पाराईंदो जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ज़ौउ अहसन मिन ज़ौइ शम्स। उन्हनि जी ताज जी रोशनी एडी त वॾी हूंदी जो दुनिया जे सिज ऐं चंड जी रोशनी खां वधीक हूंदी। माण्हू चवंदा मौला करीम ही केर आहे? नबीअन वलीअन। अल्लाह पाक फरमाईंदो न इन नबीअन वलीअ, बल्कि उहे मुंहिंजा गुनाहगार ॿारड़ा जिन दुनिया जे अंदर पंहिंजनि बच्चनि जी कुर्बानी ॾेई करे पंहिंजनि बच्चनि खे मां अल्लाह पाक जो क़ुरान पाक यादि कराए। अॼु साईं गुल मोहम्मद साहब जी बि दिलि ठरी पई। अॼु उस्तादनि जा बि थक लही पिया, जिन रात ॾींहुं ओजागा करे इन बचड़नि खे सीने में क़ुरान समायो। अॼु उन्हनि माण्हुनि जो बि दिलियूं ठरी पयूं जन इन मदरसे जा जानी माली तावन कयो त मदरसे मां नतीजो निकितो। वगण शहर जा गयूर मुसलमानो, अल्लाह पाक जंहिं घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अल्लाह अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि जे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बणायो। आमीन ॾाढा त चओ। महीनो शाबान और मुअज़्ज़म जो महीनो, रजब महीनो गुज़रियो, शाबान हले पियो, रमज़ान मथों। रजब जी 13 तारीख़ ते विलादत ही अमीरुल मोमिनीन सय्यदना अली उल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत हुई। 22 रजब ते अमीरुल मोमिनीन कातिबुल वही सय्यदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात जो ॾियारो हो। 27 रजब जी रात अल्लाह पाक आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जमीन ता मथे घुराए अर्शन का मथे सिदरतुल मुंतहा का भी मथे जाते कोई भी न हो, लाहूत ला मकान उते रब पाक घुराए। अल्लाह मोहम्मद करीम सां कचहरी भी कई त अल्लाह पंहिंजो दीदार भी कराए। 3 शाबानुल मुअज़्ज़म ते विलादत आहे मुझे सोने अली उल मुर्तज़ा शेर खुदा जे फर्जंदे अर्जुमन सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन साईं जी 15 शाबान उल मुअज़्ज़म जी रात फैसले जी रात। ये महीनो मदीने जे मीर जो, शाबान महीनो हुजूर फरमाए मुंहिंजो, रजब अल्लाह जो महीनो आहे, रमजान मुझी उम्मत जो महीनो। दोस्तों इन महीने में सहाबा कराम जने शाबान जो चंड ॾिसंदा हा त क़ुरान पाक जी तिलावत में मशगूल थी वेंदा। मुसलमान पंहिंजे मालनि जी ज़कात कढंदा ताकि ग़रीबनि खे रोज़न रखे में तकलीफ़ न थिए। ही महीनो मुझे साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो, सलात पढ़ण जो महीनो। जेतिरो मदीने जे मीर जे मथां घणो दुरूद पढ़ंदासीं, घणी सलात पढ़ंदासीं, क़यामत वारे ॾियारे मुझे साईं जी शफ़ाअत भी नसीब थींदी त मिठे मोहम्मद जो पाड़ो भी नसीब थींदो। जेको हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह 10 दफ़ा रहमत वसाईंदो। जेको 10 दफ़ा दुरूद पढ़ंदो अल्लाह 100 दफ़ा रहमत वसाईंदुसि। जेको 100 दफ़ा नबी साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो अल्लाह फरमाए थो मलाइको इन जे इन पेशानी ते लिखी छॾियोसि बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। हे मुनाफिकी खां भी परे आहे त जहन्नम जी बाहि खां भी परे।
सलात को कह भी न चलियो आ वगण जा मुसलमानो जेतरो थिएव घणो घणो दुरूद पढ़ो मुझे साईं ते शफात नसीब थींदव क़यामत जे ॾियारे मदीने जे मीर इमामुल अंबिया जी वेझड़ाप नसीब थींदव उहा मजलिस उहा कचहरी उहा दुआ अल्लाह वटि एसी ताईं क़ाबिल कबूल ना है जेसी ताईं उन दुआ में मोहम्मद जे मथां दुरूद व सलाम न पढ़ियो उहा दुआ टंगजी पो उहा मजलिस कबूल ना है अल्लाह वटि वगण जा मुसलमानो इन जे करे इन अमल में अल्लाह असां सां गॾु अल्लाह से फरमाए तो काबतुल्लाह जो तवाफ तव्हां करियो मां न कंदुसि सफ़ा खां मरवो मरवे खां सफ़ा तव्हां डोड़ो मां न डोड़ंदुसि निमाज तव्हां पढ़ो मां न रोज़ा तव्हां रखो मां पाक पर इन अमल में अल्लाह असां सां गॾु फरमाइंदा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो कुर्सन वारा भी ॾाढा चओ सफ़ा पिछाड़ी में जेके वेठा हो भी ॾाढा सुभान अल्लाह चओ अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए आमीन त चओ न बाबा वञी मक्को मदीनो ॾिसी चो मक्के में जलाल आ मदीने में जमाल आ होडे रब्बुल आलमीन जो घर आ होडे रहमतल लिल आलमीन नबी जो घर आ वगण जा मुसलमानो इन आखिर सां मदीने में जन्नत ॾिसी आयो हुजूर जे रोज़े जे साम्हूं अदब जा हद ॿधी जॾहिं मां हीअ लफ़्ज़ चया अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह इहो पढ़ंदा असांखे इहो सेखारियो ये लफ्ज़ उते पढ़ो जिथे मोहम्मद करीम ॿुधे तो असांजो बंदी जो अकीदो आ त असांजो नबी मिठो मोहम्मद जहिड़ो आ कब्र में हयातुन नबी अदब जा तबदी करे उते पढ़ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह अस्सलुका शफ़ या रसूल अल्लाह असांजो बंदी जो अकीदो मिठो मोहम्मद करीम ॿुधे भी तो आशिकन खे जवाब ही दे तो अखियूं बंद करे तसव्वुर कंदे ओ वगण जा मुसलमान मां तसव्वुर कयो अल्लाह जी ज़ात जो कसम सुनो अबू बकर उमर मूंखे मिठे मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में नज़र आया वञी ॾिसी पक न पई त वञी ॾिसी मदीने में मोहम्मद करीम सां रोज़े में गॾु सुता पिया चओ न सुभान अल्लाह बेशक अल्लाह अल्लाह ने निस्बत कबी अल्लाह पंहिंजी नबीअ ते रहमत मोकिले उन जा मलाइका मोहम्मद करीम जे मथां दुरूद सलाम था पढ़नि ए ईमान वारो तव्हां भी मुझे मोहम्मद करीम जे मथां दुरूद पढ़ो अल्लाह अल्लाह यार तवज्जो कर सॼी कायनात मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदी आहे वगण जा मुसलमानो बाक़ी भी एसी ताईं मिठी न थींदी आहे जेसी ताईं नबी साईं जे मथां दुरूद
शरीफ न पढ़े मुझे साईं जा साहब हुजूर सां गॾु पिया वञनि हलंदे हलंदे साहब ने चयो या रसूल अल्लाह ॾाढी बुख लगी आहे हुजूर फरमायो पुट सामान रखो दस्तरखानो खणी अचो हर कंहिं दस्तरखानो लगायो पान फरमायो जेका चवट मानी आ खणी अचो वो अधु मानी ओटरो हिस्सो पर भाजी को नगी साहबा मानी सासा खाइन अल्लाह अल्लाह देरी न थी हिकिड़ो माखी जो मखो आयो मुझे साईं जे कन मुबारक से बरसा भी करे हुजूर सां अरबी जबान में पियो ॻाल्हाए हुजूर खे चयई ओ मुझा साईं पंहिंजे साहबा के जो घबरायो न भाजी न आहे त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो था हिन जबल जे अंदरि वॾी ख़ार हवा जो कोई माण्हू हले उते माखी वेठी आहे मां ॾसियासि माखी लाइ अची करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो ॾाढा त चवनि सुभान अल्लाह मुझे सही फरमायो ऐ न अली मुझो अली किथे ऐ न अली मुझो अली किथे आ जी मुझा साईं केड़ो अली वगण जा मुसलमानों मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजे वारो अली पटके वारो अली दाढ़ी वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली मां सोने अली जो शान बयान कया छो त इन महीने में मुझे मौला अली के पुत्र जाओ 3 शाबान ते जंहिंजो नालो हुसैन हो उदो वगण जा मुसलमानो थोरो तवज्जो कयो अली ओ आज के पालियो भी मदीने जे मीर पढ़ायस भी मदीने जे मीर त वडो थियो त सदे करे न्याणी परणायस भी मोहम्मद अरबी सैन फरमाया आए नाली मुझो अली किथे आ साहबी तो जय या रसूल अल्लाह हाने हाने ॾिसी आए अली मस्जिद में हो काथे ॻाल्हायो यार अली मस्जिद में अली मस्जिद के बुहारी भी पान दे अली 24 कलाक जिंदगी मस्जिद में गुजारे कुरान भी या गवाही ॾिनी सुभान अल्लाह चओ त मां कुरान पढ़ा ॾाढा चओ त पढ़ा अल्लाह कुरान में फरमाए तो फरमाए न मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्काउ सुज्जदा यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील दादा तो चौन सुभान अल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल चो सुभान अल्लाह 40,000 भरे मुझे लाए वरतो था चौन सुभान अल्लाह मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन माअहु मुराद अबू बकर सिद्दीक अबू बकर नबी सां गॾु मदीने में गॾु गार में गॾु बदर में गॾु ओहद में गॾु हुनैन में गॾु
गार में गड अज नजर कर अबू बकर सिद्दीक हुजूर सा मज़ार में भी गड सुतो पयो अशिद्दाउ अलल कुफर काफरन ते सख्त मुझो सुनो मरो रुहमाउ बैनहुम एक बेसा प्यार करने वारो उस्मान ने इशारो तराहुम रुकाउ सुजदा अली ने इशारो रब फरमायो अल्लाह फरमायो ओ मुझा दिलबर नबी मुझा सोना नबी अली के गोली ने अली रोडते नजर नहीं दो अली बाजार में नजर नहीं दो अली घर में नजर नहीं दो अल्लाह अल्लाह ओ मुझा मौला मुझो अली किते नजर दो फरमाए अली के निसने अली अल्लाह ने क्या या रुकू में नजर दो या सजदे में नजर दो दादा तो चौनो सुभान अल्लाह अली मस्जिद में अली का दे हैदरी का लायो अली मस्जिद में आई अजो को चे तो मां हैदरिया वो वरी काथे ना 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 वो मानो तो चवा ताने सोचता आहे काथे हाय अली मस्जिद में अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में वगण वारो मुझे मुर्शिद अली फरमायो मां जन्नत में वेहा इन का वधीक मां अली के ही गाल पसंद आ तो मां मस्जिद में वेहा छो जन्नत में तुम अली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में तुम अली जो अल्लाह खुश थींदो अली मां अली जी मुझा साईं चाहते जैसे मां मस्जिद में पान फरमायो मां पांजी न्याणी फातिमा तज़र मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकरो तो के निकाह करे न्याओ तो हे अबू बकर हे उमर तुझे निकाह जा गवाह शाहिद मुझे मुर्शिद अली चयो आओ साईं कबूल इन जे लाइ त मस्जिद में वञी करे पंहिंजे रब खे पियो चवां अल्लाह मुझे नबी जे रूह में रहम वेझो मूंखे न्याणीअ जो सॻो सॾे अल्लाह अल्लाह वगण जा मुसलमानो अल्लाह जी ज़ात जो कसम अली एॾे शान ईमान वारो जेके मदीने जे मीर सॾे करे पंहिंजी न्याणी परणाई साल खां बाद में मुझे मुर्शिद अली के पुट जाओ घर में वगण में कंहिंखे पुट जमे वो ईंदा साईं गुल मोहम्मद रे साईं छोकरे के कन में आजान सेगो हाफिज साहब ॾियो तकबीर सही तव्हां आलिम हो नालो ॿुधायो मुझे मुर्शिद अली जे घर में पुट जाओ मोहम्मद करीम पाण आयुस अली अली मुबारक दई सही अल्हम्दुलिल्लाह तहां के भी मुबारक अली पुट जाओ दई सही अल्हम्दुलिल्लाह सही फरमायो आया उन बार जावल जे वात में पांजी लोआ मुबारक दी विधो खार के चबारे तारू ते रखियो हुजूर फरमायो अली अली ने जो नालो छा रखियो तई नालो अज मानो नाला खारे छड्या हजरत अली जो सही हिन जो नालो मां रखियो हरम छा बाबा हरम माना जंग जो मैदान अली के जंग से प्यार ताजे करे मदीने जे मीर के चौंदो या रसूल अल्लाह मां के दुनिया में टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पाण फरमायूं कहिड़ियूं जे अल खिदमतु लिज़ईफ वस्सौमु लिस्सईफ वद्दर्बु बिस्सईफ मुझो मुर्शिद अली दो चए सही का ॻाल्हि इहा वणंदी अली जे दर ते महिमान अचे अली उन जी खिदमत करे ॿिए नंबर में मुंहिंजा साईं गर्मी जा ॾियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे अल्लाह अल्लाह ओ वगड़ा जा मुसलमानो मुझे मुर्शिद अली फरमायो फी ॻाल्हि इहा वणंदी हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे अली मुजाहिद अली खबर त पवंदी जो अली रोज़ेदार हो गर्मी जा ॾियारा हुजनि अज 14 जी रात आ बाकी 16 ॾींहनि खां पोइ हैदरनि जी ख़बर पवंदी समझी विया हो न रखंदव न हिकिड़ा त सफ़ा वात जी बंदि कई वेठा न अलाए इरादो अथ न अलाए न
कि न देखा चांद रमजान का तो हो गया बीमार। हाँ सही ॾाढा थोड़ो खोले सही ॾाढा रोज़ा रखां साईं अलाह सां यां तो पाटे पर साईं मादे में तकलीफ़ आ न साईं तव्हां चवंदा न मरीज़ न वला सफ़र मरीज़ आ साईं चो इंशाअल्लाह हैदरी रोज़ा रखंदा चो त मुझे मुर्शिद अली रोज़ेदार हो रोज़ेदार असांजे पासे चवंदा आहिनि हिकिड़े माण्हू रोज़ो रखियो ज़ाल रखराइजो हुयो हैदरी ज़ाल रखराइजो रोज़ो मुआ रोज़ो रख मुलांदा रखनो न चए तो मां हैदरी हां जी ठीक आ हमरा जो रोज़ो रखो जून जूला जो रोज़ो रखण का मामूली ॻाल्हि आहे छा चओ मुजाहिद रखंदा हेल था चंदा अप्रैल में ओ दोस्तो उनके माई रोज़ो रखरायो 10 खां पोइ जून जूला जो महीनो अची हमरा के बड़ी उंज जो लगी दिले के भाकुर पाए वही रहियो ज़ाल के चई बाकी रोज़ो रखराए तई मां भञाए तो चई पादर एड़िया ठोकी नी मैं हैदरी तो सलाए रोज़ो न मुझो मुर्शिद अली रोज़ा रखंदो हो चंद्रा चई पो तो सब मरी वियो मां जल्दी कर थोरो वरी मां तो तड़ो कराए सुमारे से वरी साईं 2 बजे उथियो सागो चप सुकीअ थे चई मार पई मां भञाए तो चई लट कई वेठी तस ते भागा पो 2 महीना रखंदे पो दिलदारी पई देस चई गलती न कर न हाने बस बोहारी थी ॾियां बोहारी ॾेई छिनकारो ॾींदमि खटूं कढी दिला थी भरियां मानी पचाई सिजो आयो दिलासा पहले से हे वरी मथे ॾिसी 4 बजे अयां उते टिक बदियूं बीठो आ ॾिसे तो न लाइ जाए मुलन सां बदल आ चो हैदरी रोज़ा रखंदा मुझे मुर्शिद अली के करमी जा रोज़ा प्यारा सुभान अल्लाह चो अचे वतो रमजान जो महीनो हैदरी रखजो मुझो मुर्शिद अली मुजाहिद भी हो हथ में तलवार हुजे रब करीम जे रस्ते में जिहाद करियो साईं माइन जो नालो रखियो हरम हुजूर फरमायो न न हिन जो नालो मां मोहम्मद करीम चूंडियो साईं तां जो रखो साईं जन रखियो हसन वरी साल खां बाद में वजी मुझे मुर्शिद अली के पुत्र जाओ बियो वरी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञा साया अली जी मुझा साईं दे खबर नालो चा रखियो तसी साईं जन लिब मुबारक विधि कारक चबाड़े करे तारूअ ते रखियो 7 ॾींहं ते वार कूड़ायो अली जे 2 पुटनि जा हकीका मदीने जे मीर पाण कयो हो 2 छेला कुट हो नालो चा रखियो तसी साईं अरब फरमायो न न न हिन जो नालो मां मोहम्मद करीम चूंडियो साईं जेको रखो हुजूर फरमायो वॾे जो नालो हसन त हिन जो नालो हुसैन हसन नहीं हुसैन वगरण वारो तारीख पढ़ो कहीं भी नबी जे पुत्र या पोटे या ॾोहिटे जो नालो हसन हुसैन नजर तहां के न ईंदा ये मथे दबो पेक पिया हा जॾहिं मुझे मुर्शिद अली के पुत्र ॼावा इल्हाम थियो हुजूर के नबी से उन जा नाला रखिया हिक जो हसन बे जो हुसैन अया तुम भी जाओ जंहिंजो नालो मोहसिन मोहसिन नंढे हूंदे फौत थी वियो हसन हुसैन जी तरबियत मदीने जे मीर कई मुंहिंजो साईं पंहिंजा चप मुबारक खणी इमाम हसन ऐं हुसैन जे चपड़नि ते रखी उन जी ज़बान खे ईअं चूसींदा हा जीअं तूं खार का चूसींदो हदीस जो तर्जुमो पियो कयां चो अली असा जो असा हुसैनी आहियूं असा हैदरी आहियूं छो त अली साईं के पटको हो अली साईं के दाढ़ी ही अली साईं निमाज़ी हो अली साईं हे जेके दावा था कनि न वीचारो 40 हिस्सो भी नथो लगे 40 हिस्सो असांखे था चवनि हे मोला साईं अलीअ खे न मञींदा थे हो वरी ॿियो धंधो चई साईं नबी साईं खे बि न मञींदा अथई बाबा वरी टियों जो धंधो चई अहिड़ा कटलू अथई पीरनि फ़कीरनि खे मञनि ई न सभिनी खे तूं थो मञी चई साईं कलंदर खे न मञींदा न असां न मञींदा आहियूं तूं कलंदर खे रोज़ नाश्तो कराईंदो अकुला
हे दाढ़ियूं, हे पटका, हे कुरान, हे वाइज़, हे हेडा जलसा, हेडा खर्च मिठड़े मोहम्मद करीम के जो न मञीदासे वो जन्नत काॾहु मिलंदी जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है। मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। खुदा जो कसम जी साईं बयान करे मौलाना मीर हसन साहब असां देवबंदी जो अकीदो आहे त जेका मुझे साईं जे जुती मुबारक जेका दस लगे इन जो शान चो अर्श का मथे जेको जुतली न यो भी ईमान का खारिज आहे। अली असां जो इमाम आहे। असां जी हिका कि सहाबा भी अख अहल बैत असां न अंदाऊं न काना हिकड़ा वेचारा काना रुगो अहल बैत साहबा के गारियूं हिकड़ा वरी सफ़ा अंदा तई न अहल बैतन के मञन न सहाबन के। असां देवबंदी जमियत वारन जी हिक के सहाबा बी अहल बैत एक सहाबा जे दामन में हथ था ॿियो अहल बैत जे दामन में हथ था। असां के यकीन असां तसल्ली बख्श ॻाल्हि था कयूं त असां के उन जी गुलामी क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में वठी हलनि। मोहब्बत कयो हैदरी सरायण वारो कुटी खोर न थियो कुटी खोर आखिरी गाल करे दुआ तो गुणा हेरे ओ लैला जे शहर में मजनू आयो मुने सो लैला जे शहर में मजनू आयो। मजनू एडो आशिक हो लैला जे शहर जे घिटन के भितन के भी चुमियूं ॾींदो ते मुझे लैला जे शहर जो घिटियो बेचारो डुबड़ो लैला के खबर पई त मजनू आयो आ मुझे शहर में ॿुधां थी त घर अल्लाह वेठो मस्जिद जे कुंड में आ। हेडो वटो कुटिया जो मक्खन में माखीअ में मिठाई विझी बंद करे ठाहे छोकरी के तो मुझे मजनू के ॾई आ। ये जो छोकरी आई तो मोला मस्जिद जे दर ते बीठो चापरन के तेल हई चाहे चोरी चे लैला मोकिलिया कुटी मजनू न जो आयो आ ॿुधां थी चेती त गरी वियो आ चे वो मजनू के छा ॾींदी है चे कुटी खणी आई चे चरी वो मजनू माया तू मां त वठ खाधई हिकु ॾींहुं ॿियो ॾींहुं हफ़्तो पूरो लैला मोकिलियसि हेॾो वटो कुटीअ जो मक्खन में माखीअ में मुला नंढो थी वियो साईं ख़बर पई हफ्ते का पोइ वरी लैला चएसो खाली वटो खणी वञो मजनूअ खे खाराए त मूंखे रत जो हिसो वठी अचेसि ॾिसां चए थो आशिका आयो आहे पंधु करे हाणे का रत जो टुकड़ो ज़रड़ो को वठी अचेसि हे जो खणी आई त हो त रेलो बीठो न चए ॾे ख़बर चए अॼु खाली वटो चए छो चए लैला थी चवे त 8 ॾींहं मानी खाली अथई कुटी मखण में रत जो ज़रड़ो ॾे त इहे हिते हथ हणी चई चवेसो तो कुटी वारो माया रत ॾियण वारो कुंड में वेठो अथई चरियो कुटीअ खोर न थियो सच्चा हैदरी थियो सच्चा हुसैनी थियो सच्चा मोहम्मदी थियो। उलमा देवबंद जो अकीदो हे कुरान मुझे हथ में आ असां पीरन के फकीरन के बुजुर्गन के वलियन के इमामन के कलंदर असांजो साईं भेटाई असांजो साईं नजर कर हेडे पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख हमदानी खुदा जी सा जो कसम वलियन जो वली असां देवबंदिन जो मुर्शिद पीरन के फकीरन के अली असांजो इमाम हसन असांजो इमाम हुसैन असांजो इमाम इमाम हुसैन आबिदीन असांजो इमाम इमाम बाकर असांजो इमाम इमाम जाफर सादिक असांजो इमाम मूसा काज़िम असांजो इमाम अली रज़ा असांजो इमाम अली नकी असांजो इमाम अली तकी असांजो इमाम हसन अस्करी असांजो इमाम कहीं 4 क्या कहीं 5 क्या कहीं 12 क्या कहीं 14 क्या हिन देवबंदिन चैन के 5 के 12 के 14 के मोहम्मद मुस्तफा जे 1.25 लाख सहाबा के अखियुनि ते रखी करे असां सभिनी जा गुलाम बणिया वेठा मनीदा सब के हूं पर दुख ऐं सुख में घुरंदा घुरणो कंहिंखां आहे ॻाल्हायो न था हा मनीदा कलंदर खे मनीदा बेटाईअ खे जेके बेटाई खे वञा ॿई हथ खणी नारो दानो ॾिसां मां नारे तकबीर नारे तकबीर। असां औलिया खे मञींदा आहियूं वलियन खे
अबा कुरान था ॿुधायूं त तोखे बाहि थी लॻे चई मुला चूंडे चूंडे आए तूं अहिड़ी तो पर जो अंदर साड़े थो छॾे अरे कुरान छाड़ींदो न आहे ठारींदो आहे वॻण वारो कुरान मोमिननि खे ठारींदो आहे पर हलो छॾियो हेॾे हलो भेटाई हेॾे अचे तो भेटाई वारो मौलवी बि ॼाणो आयो हा उहो ॿुधाईंदी उहो बि पहुतो हलो भेटाई हेॾे भेटाई दो चए त पिन्या दर न पिनो पिन ते पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पचारई हिते त रहनि सुभान अल्लाह कुरान जी सौ आहे त पढ़े से पिते ते नथी पई हिकिड़ो जो भेटाईअ जे बैत खे भेरो ॾे न त वाह वाह वल वल आखी कुरान नथो वणे मोमिननि खे कुरान वणंदो आहे कुरान थो फरमाए पढ़ा कुरान जंहिंखे वणे थो सुभान अल्लाह मोमिन जूं निशानियूं कुरान बयान फरमायूं वॻण वारो रब तो फरमाए फरमाईंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युकीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ॾाढा त चवनि सुभान अल्लाह मोमिन जूं 5 निशानियूं पहिरीं निशानी या त मोमिन जानो अल्लाह जो न अल्लाह दिल ॾकी वञे वार उभा थी वञनि अल्लाह जो भाव अचे या निशानी आहे ॿी वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना अल्लाह तो फरमाए मोमिन जे आॾो अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो मोमिन जो ईमान वधी वेंदो दिल ठरंदसि ईमान ता हाणे जंहिंजी कुरान ते दिल ठरे थी उहे ॾाढा सुभान अल्लाह त चओ ठरेव थी न कुरान जो फैसलो आ जंहिंजी दिल कुरान ॿुधण सां ठरे न इहो मोमिन आहे इहो मोमिन आहे इहो पक्को ॿुधो मोमिन कुरान भी सचो परे अच भेटाई दो चवे पिन्या दर न पिनो पिन ते पूरी न पवई वो दर पिन जगो ॾेई न पचारई यार तवजो कर हे न रोजा रखो ॾाढ़ी कूड़ी भैया मस्जिद में अचो कोन न त अचो न जेको आ ज़िक्र न सलात रुगो दुनिया जे कारोबार में रब खे कावड़ाई वेठो आ त भी कुर्ब कयूं वेठो थई न सूब बंद कई न केला बंद कई खुदा जी ज़ात जो कसम रब पियो खाराई खीर माखियूं मक्खन शरबत गोश्त पुलाव ये सब पियो रब खाराई हे खाराइण वारो ज़ात खाराइण वारी ज़ात अल्लाह जी कावड़ाई वेठो आस तभी कुर्ब कयूं वेठो त जे पर्ची पवे त सुभान अल्लाह ये थोड़ी आ तरगो मुल्ला माखी खाइनि ॿिया न खाइनि हाणे जो पदरी सबान ते हलवो खाईंदो न सयूं मुला मुलनि जे लाइ कंदा छा खाईंदो सभु खाईंदा पोइ कावड़ाई वेठो हुअसि त बि कुर्ब कई वेठो अथई हो मौली साहब हिकिड़ो चयो चइबो सेमा ठाहियो अलाह ॾे हे भेणा लाशारी चोराए वियो मुमताज़ मां चयमि त तुंहिंजी कावड़ में या केॾो कुर्ब तुंहिंजो प्यार त अलाए छा हूंदो इहो अलाह सही कावड़ाई वेठो हुअसि त बि कुर्ब हे वरी यार ने छिके हेॾे तुझे कावड़ में या केॾो कुर्ब तुंहिंजो प्यार त अलाए छा हूंदो तुझे हिजाब में या केॾो हुस्न केतिरा माण्हू वेठा हो बाकियूं ॿ कन ॿ चप हिकु नको
हेरे नजर त कर केड़ा हसीन चेहरा पिया चमकने सभिनी जी सूरत जुदा जुदा रब पियो ठाहे जाने नजर कर मुझो अल्लाह आसमान में अल्लाह चंद्र में अल्लाह सिज में अल्लाह सितारन में अल्लाह हेठ जमीन दे नजर कर ओला दे अल्लाह ओभर दे अल्लाह उत्तर में अल्लाह दक्षिण में अल्लाह लूसण में अल्लाह गाग में अल्लाह हेने सब्जिन में अल्लाह फ्रूट में अल्लाह खीर में अल्लाह माखिया में अल्लाह मक्खन में अल्लाह जाने नजर कर वैनमा तुवल्लु वसम्मा वजहुल्लाह जाने भी नजर करे मुझो अल्लाह ही अल्लाह नजर ही नहीं हे तुझे हिजाब में आएडो हुस्न तुझो दीदार त अलाए छा हूंदो हे रब जो हिजाब आहे असांखे ठाहिण वारो केरु आहे अल्लाह आहे न पोइ अल्लाह जो दीदार केॾो हूंदो तव्हां चओ था त अल्लाह जो दीदार खपे न खपेव खुदा जो कसम 5 वक्त नमाज पढ़ो रमजान जा रोजा रखो जन्नत में वड्डो मज़ो तव रोजेदार जे लाइ त बफरतुन लिसाइम फरहतान व फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही खुदा जी ज़ात जो कसम एक शाम जे टाइम ते रोजे छोड़न वारो मज़ो नमाज़ी रोजेदार दा आयो पर बेरोज़ा भी ईंदो सही बेरोज़ा जी निशानी बुधायो अंगूछड़ो आलो करे मुंह मुलन जड़ो करे मसीद अब अच्छा है जैसे वटो कई थी अरे रोजेदार मुझे थोड़ी तो वटो कई थी रोजेदार कदे भी दाह न कई और दोस्तों शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में हेडो फ्रूट बयान हेडो सही चवा केला सूफ शरबत मिल्क रोज बोतल पकोड़ा समोसा हिंदाना बात तो पानी पानी छो तो करे रखो रोजा ताके मिलंदा खुदा जी सा जो कसम मदीने वाले से फरमायो अल्लाह रमजान में रोजा त जे रिज़्क के वधाईंदो हे वरी चंदो सही रोजा उहे रखन जने घर में अन्न कोने असा जा गंज हन अरे तो के या खबर ना है सजे साल में रब असा के एडो न खाराइंदो जेडो रमजान में रोजा तन के अरे गरीब गधा गाले हलाइण वारो भी शाम जे टाइम ते किलो अध किलो बचण जे लाइ मुर्गी वरती दो बाबा खैर दा है वो महीने वटदा जी बचण रोजा रखया न वना तो रोजो छोड़ाइंदो हां वरी मस्जिद में तो वडो मजो तो बा अल्लाह सा भलो मज़ो असांजे मस्जिद में भी अल्हम्दुलिल्लाह सब माल पट ते होंदो आहे पर किथे किथे वरी ये भी थींदो अथव अंदर अरे चाय चरा जैसे मच्छी अचे अंदर अंदर चाय जैसे छेलड़ो अचे अंदर चाय जैसे पालक ऐं पटाटा चाहिए बाबा जमायत जो भी हक़ आहे चरियो अच्छा हाय खुदा जी सा जो कसम ओ वगने जा मुसलमानो शाम जे टाइम ते आजान आई न हरे सोड़ो थींदो इंदो वेजो इंदो साईं मौलवी साहब घणो टाइम आ साईं चंदो बाबा बाकी 5 मिनट हाने वेजो सोरंदो जिया गोहर डांद टक दे बस अल्लाह अकबर करे पुट हुजे भी परे थी वेठो हुन मसे जी आजान आई पांजी नहीं दी हर निसंदो होडो आजान आई असा वारे मुल्ला केला केड़ी कारी खादो अया अलाए काडे वियो हाय जरे दिनो अल्लाहु अकबर 15 ॾींहं में पियो ॿुधायां अल्लाहुम्मा इन्नी लका सुमतु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका फतरतु ये गिरो भजी पटाटे सां दाल सां सब्जी सां खारक सां हे सादड़े पाणीअ सां खाईंदो वीने अल्लाह अल्लाह मदीने जो मीर सटको वञास ॾाढो सचो आ सच जो सरदार हुजूर फरमायो पहरे गिरा सां पाणीअ जे ढुक सां रोज़ेदार जी लूं लूं ठरी बोदिया मज़ो वडो वडो मज़ो घर वञी छेलो खाओ न एडो मज़ो न ईंदो जेको मगरिब जे टाइम ते मस्जिद में पटाटे सां रोज़े छोड़ण में मज़ो हो बियो क़यामत जे ॾियारे रोज़ेदार के अल्लाह जो दीदार थींदो लूं लूं
वठणी लिसा में फरहतान व फरहतुन इंद फित्रिही व फरहतुन इंद लिकाए रब्बिही। चौन सुभान अल्लाह रखंदो रोजा तन के रोजा छोड़ाइंदो किले शाम जे टाइम ते हिक चावल जी मानी ऐं प्लेट कुंड में दादा में अपने घरू आंदी है अब छोड़ा ने सबनी के जय हिकड़े ढुक सा कह रोजा त के रोजो छोड़ायो पानी जे ढुक या खीर जे ढुक या हिक खार कसा नबी से फरमायो एडो सवाब दल सदी मोहम्मद जी उम्मत के रोजो छोड़ायो। आजाद को तो मस्जिद जा ए वडा बंडल शरबत जा वठी अजे साईं गुलमंद इनकलाबी जे मदरसे में तालिबन के नींदा से साईं तालिब रोजा छोड़ींदा मस्जिद में नींदा से खुदा जो कसम मोमिन जो रिज़्क़ वधायो वेंदो आ। हाय ए रमजान शरीफ अचे तो मुजो मुर्शिद अली जो रोजेदार हो हैदरी थींदो पक्का या कच्चा हैदरी निमाजी हो अली निमाजी हो अली रोजे वारो हो मुझो मौला हुसैन करबो बला जे रेज़ार जमीन के एक हथ में तलवार बे हथ में कुरान मथे दे पटको चेहरे ते सुहारी जबान ते अल्लाह जो कुरान जारी खुदा जी ज़ात जो कसम एडे करबला जे मैदान में कुरान पढ़दे पढ़दे शहीद इन सोहणे हुसैन के उन जे कोशिश पियो करे त धरती अल्लाह जी कानून भी कहजो। पाकिस्तान का मतलब क्या? पाकिस्तान का मतलब क्या? तेरा मेरा रिश्ता क्या? ला इलाहा इल्लल्लाह ही मुल्क का जन जे पी डाडे जो मुल्क ना है जो ही मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो मुल्क इन मुल्क में जे हलंदो त निजाम मुस्तफा हलंदो। ये निजाम मुस्तफा कुरान जे कानून के उहे आणींदा जेके कुरान जा ॼाणू आहिनि। ये चूंडल नुमाइंदा हिकड़ो हमारा जज वे पूछे एमपीए का एमएलए सही हो भला ॾियो ख़बर था वञो था एमएलए जी सीट ते बीहण जज पुछोसि त सुबुह जी नमाज़ में रकातूं घणियूं कॾहिं कॾहिं अहिड़ो सुवाल बि थींदो अथव। हाणे जेको विच ते नाज़ चूंडियाऊं चोरमोन अलाए चेयरमैन छा चेयरमैन या चोरमोन नलका भी अंदर डन भी अंदर नलके जी मिश्र भी अंदर अंधन जी हर शे खाइया मंडन जी हर शे खाइया असा जी इंशाअल्लाह हाने इन बल्दियाती इलेक्शन में जो आलिम खटंदा चो हिय पेट तहजा फारे अंधन जो मंडन जो सैकड़ों ताजे पेटन में कढंदा चो इंशाअल्लाह नथा ॻाल्हायो। हुन को पुछे दे खबर सुबह जी नमाज में रकातूं घणियूं त हुन एमएनए चयो यार सुबह तो मैं करे ॾिठी काले भला सुमेरा जो 2 बजे उथे वरी 11 बजे चई साईं एॾी ॾुखी नमाज आ घटि में घटि 20-25 त हूंदसि। हे जेके चेयरमैन चूंडियाऊं उनखे बि हिकिड़ो चवे दुआ कुनू त ॿुधा जे बिस्मिल्लाह रहमान रहीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूल चयो दुआ कुनू चई जेको थई इहो थियो। अरे अज कुछ को न मार पयो इन कुरान जे कानून के पाकिस्तान जो मतलब यो ठयो या असा के एहो खितो आजाद करे दो जे खिते में मोहम्मद मुस्तफा जे निजाम के हलायो कुरान जे कानून के हलायो हलाइंदा आलम हलाइंदा जे कुरान जे कानून का जान इमरान हलाइंदा खबर ही ना है इमरान के जे खातमुन नबीयीन जो लफ्ज पढ़ न थो अचे यो रियासत मदीना ताइमरान जो हुकूमत को खुश आयो न। हाँ हाँ मालुकुम जेड़ा अमल अहिड़ा हुक्मरान असां तहां जे लाइ पिया मरूं हे आलिम वेचारा कोशिश पिया कनि कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान पियो कोशिश करे हे वरीयत में तुम हाजी हाने बिरत पई पेश थे एमएनए के पिया लिकाइन असांजे शहर जो असांजे गोठ जो वगनन जो अंसारुल इस्लाम जो वडो इंजीनियर मौलाना अब्दुल रज़ाक आबिद लागो सजे पाकिस्तान जो चीफ सालर वयो हे इन जे लाइ असांजा एमएनए के अगवा करे वींदा उते वञी करे मौलाना चयो हे असांजा पंहिंजा ईंदा कारकुन उन्हनि खे बधी गिरफ्तार करे वञी असांजो अब्दुल रज़ाक साहब के भी खणी विया पर जमीयत जी ताकत के हिननि ॾिठो ई कोन्हे। अवां नज़र कयो
हिकड़े अध कलाक में सॼो पाकिस्तान जाम थी वियो। हुकूमत खे गोॾा खोणा पया त जेकर ताक़त आहे त जमीयत उलमा इस्लाम जी वॾी पाकिस्तान में ताक़त। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा, शान साहबा, जमीयत उलमा इस्लाम, जिंदा है जमीयत, जिंदा है जमीयत, कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। हाजी अब्दुल रज़ाक गाजी थी मोटी आयो चो सुभान अल्लाह। हाँ जेलन का दुजन वारा ना हो सीरियल के तरिये ते खड़ी करे पिया घुमो तहांजा जेल तहांजा ये असा के दरका कुछ भी न था करे सगन। प्रेमी हमारे जते कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान हुक्म किया ते इस्लामाबाद पहुंचो जो इंशाअल्लाह कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद दे आर्डर ते हुक्म ते हिता हिता कमरन मा जिले कमर शहदाद को दे कायदीन की अगवानी में मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, मौलाना अब्दुल रज़ाक आबिद लाखो, हाफिज उज़ैर गुल जागीरानी, इन्हनि आलिमनि जे हाफिज साईं कारी मोहम्मद उस्मान मुग़ैरी साहब जे क़यादत में इन मथन सां कफन वधी करे जो इस्लामाबाद पहुंचो। ॾाढा त चओ असांखे परवाह न अथव, असां तव्हांजे लाइ था मरूं। 1000 रुपया खंडु खंडु किलो थी वञे त बि मुननि खे हलवो मिलंदो, सयूं भी मिलंदियूं। भली 2000 रुपया पेट्रोल पंप थी वञे न असांखे घुराए माण्हू वाइज़ बि कराईंदा, छेला मुर्ग बि खाराईंदा, किरा बि ॾींदा। ख़ुदा जो कसम असां मरूं था तव्हांजे लाइ। लठ तव्हां ते आहे, पुलिस जी लठ बि अवाम ते, हुकूमत जी लठ बि अवाम ते, असां मुल्हनि जी बि लठ तव्हां ते आहे। तव्हां जेकर तव्हांजे लाइ था मरो त तव्हांखे पंहिंजा हक़ मिलनि। हक़ तव्हांखे ॿियूं तंज़ीमूं न ॾींदियूं। खणो इहा आज़मायो अथव, खणनि बि आज़मायो अथव तव्हां। हाय हाणे जमीयत उलमा इस्लाम खे आज़मायो। वोट हेॾे मानी वॾेरनि जी खाइजो, भत वॾेरनि जो खाइजो, चुंगची हुन ते चढ़ी अंदर बूथ में वञी चओ मौला न वॾेरो थो ॾिसे, न रईस थो ॾिसे, न अल्लामा राशिद महमूद थो ॾिसे, न साईं अब्दुल रज़ाक थो ॾिसे, न मौलाना गुल मोहम्मद थो ॾिसे। मौला तू थो ॾिसे। मुंहिंजे अंदर जो फ़ैसिलो इहो आहे त मुंहिंजे वोट जो हक़ आलिम आहे। मां आलिमनि खे वोट ॾियां थो, किताब खे वोट ॾे। रब मुहम्मद जो कसम मां हदीस बयान कयां, नबी से फरमायो मम्मशा मा ज़ालिमिन, आओ जहे ज़ालिम जी मदद कई, ख़बर भी त हे ज़ालिमा, हे शराबिया, हे राशिया, हे हक़ खाई दो वञे। हेॾो आलिम बीठो आहे, आलिम खे छॾे ज़ालिम जी कुवत खे पियो मज़बूत करे, शराब पीए, नशा करे, माण्हू माराए। जीअं तव्हां ॾिठो तव्हांजे ख़ैरपुर जूसे जे इलाइक़े में न्याणी क़ुरान खणी आई त असांखे न मारियो, असांजा मर्द न मारियो, तुंहिंजनि चूंडियलनि इहे गोली हलाई क़ुरान खे। तव्हां त ॿुधंदा हो माण्हू क़ुरान खे उछलनि था, पर तव्हांजे इलाइक़े में क़ुरान खे गोलियूं हणंदे तव्हां पाण ॾिठो क़ुरान जी हिननि खे हया न आयो। कंहिं जे कन ते चूं रींग न कई क़ुरान जे लाइ। जेकॾहिं इन क़ुरान जे मथे बुलंदी जे लाइ इन जे मथां इफ़ार कढाई त ख़ुदा जी ज़ात जो कसम जमीयत उलमा इस्लाम तकबीर। माशाअल्लाह वेयो जज़ाकुमुल्लाह। ओ मगरन जा खैर मुसलमानों, जमीयत उलमा इस्लाम मेहनत वही करे तो मजलूमन के पंहिंजा हक़ मिलन। ये धरती अल्लाह जी आहे, कानून भी कहजो, अब कानून कहजो। ॾाढा ॻाल्हि वेही करो, बाक़ी ॿिया सालार वेचारा बीठा जो ॿिया त वेही रहो, सही वेही रहो तो भी अल्लाह बरकत करे। माशाअल्लाह तव्हां खुश नसीब आयो। मां तव्हांखे अर्ज़ पियो कयां त क़ुरान खे जॾहिं गोलियूं लॻियूं कॾहिं
के गैरत नाई जेकॾहिं इन क़ुरान जे दुश्मन जे मथां एफआर करवाई तो शहीद जे फर्ज़ंदनि कायद सिंध अल्लामा राशिद महमूद हुकुम कयो उन जो घर करायो ज़िले कमर शहादत की क़यादत वञी करे उन जे मथां एफआर करायो तो कुरान लावास न है कुरान जा वारिस आलिम हक़ जा जमी तो सामने जा जोधा जवान वेठा मदरसन जी हिफ़ाज़त लाइ तव्हांखे हाणे हे बोखलाइजी विया आहिनि हाणे हे बोखलाइजी विया आहिनि अल्लामा राशिद महमूद जी कुवत के ॾिसी चाहत के ॾिसी उनखे ख़बर ही अॻी इलेक्शन में अल्लामा राशिद महमूद मारे वियो हो पर तव्हां नतीजा मटाया हाणे हिनखे ख़बर आहे त 5 साल 4 साल गुज़री विया आहिनि कॾहिं तव्हांजा नुमाइंदनि चूंडिया लाड़काने में न आया सारा संभाल न रखो लाड़काने की पोजीशन पोइते पई थी वञे अल्लामा तारिक महमूद साहब चेयरमैन हो जॾहिं वो खत्म थी विया सब तो पंहिंजी यूसीअ में पंहिंजे ख़र्च ते जेकॾहिं नालियुनि ऐं रोडनि ऐं रस्तनि जो कमु करायो अल्लामा राशिद महमूद करायो त इंशाअल्लाह हिन इलेक्शन में अल्लामा राशिद महमूद जो इंशाअल्लाह कामयाब थी वियो हाँ हिनखे बोखलाइजी विया आहिनि मेरे लफ्ज़न ते मौलाना मोहम्मद ईसा समय साहब ब लफ्ज़ चया हिकड़ा लफ्ज़न जेके हिक बोली में लफ्ज़ हुननि ॿी बोली में गार हूंदी आहे ये उन ये लफ्ज़ ये चया हिक बोली में हीअ और इहो सम्झूं कोन वरी नतीजो इहो निकितो जेको ॾिठो तव्हांखे ॾाढी भटके जो हया न आयो खुदा जी ज़ात जो कसम वरी भी सलाम आहे मुंहिंजे क़ाइद सिंध के जो पंहिंजनि कारकुन खे सब्र जी तरकीब थो करे छो तव्हां ॾिठो जॾहिं अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं मस्जिद में नमाज़ पढ़ंदे शहीद कयो हाय सजदे में तेरे जे फर्ज़ंद इहो ऐलान कयो हो त लाड़काने जे कंहिं बि रेड़ीअ जे कंहिं बि पटाटो या कहजो कंहिं बि बसर खे नुक़सान न अचे लाड़कानो शहर असांजो आहे हमेशह इन्हनि सब्र जो दर्स ॾिनो आहे इन्हनि आलिम सां चओ असांजो ताल्लुक़ आहे ऐं कोड़ो कोड़े में मिलाए करे क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद जो हुकुम ते चओ इंशाअल्लाह इस्लामाबाद मथन सां कफर ॿधी करे चओ क़ाइद जे हुकुम ते पहुचंदासीं अल्लाह से तौफ़ीक़ ॾे